शहीद शेर मोहम्मद ॾेरो ऐं शहीद मोहम्मद फक़ीर ॾेरो जी यादि में मुलाम खन स्टॉप ते 3 ॾींहंनि वारो मेलो थी गुज़रियो। मेले में क़बड्डी रांद ऐं मल जा मुक़ाबला थिया, जंहिंमें पहलवाननि हिसो वठी शानदार रांदि जो मुज़ाहिरो करे इमदाद माणियो। मेले में मिठाई जा दुकान, ॿारनि जे रांदीकनि जा दुकान पिणु लॻाया विया हुआ। मेले में आसपास जे ॻोठाणनि जे वॾे अंग समेत शहीद शेर मोहम्मद ॾेरो जे फर्ज़ंद गुल मोहम्मद मोर ॾेरो, जानन सिंधी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। वफारज़ा, इबरत न्यूज़, टंडो आदम।